नाज़रीन, सोबोदेरो सिटी लाइ नओं मंज़ूर थियल फीडर नाकारा बणिजी वियो आहे। ठेकेदार मुबैना तौर सामान खपाए हलियो वियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। शहरी सख़्त परेशान। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सोबोदेरो खां ज़वार महबूब अली सहतो। जी ज़वार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु 2 साल अॻु सोबोदरो सिटी लाइ मंज़ूर थियो नओं फीडर, जंहिंजो कमु मुकमिल थी न सघियो आहे, जॾहिं त ठेकेदार आरिफ अली खोड़ो कमु अध में छॾे फीडर जो सामान, जंहिंमें तार, कंडक्टर, कुझु पोल ऐं ॿियो सामान खपाए हलियो वियो आहे। सोबोदरो सिटी जे अवाम लाइ ही मंज़ूर थियल फीडर को बि लाभ ॾेई न सघियो आहे। शहर में बिजली जूं तारूं जेके पुराणियूं थी चुकियूं आहिनि, नाकारा थी चुकियूं आहिनि, जेकी रोज़ानो शहर जे घिटियुनि में किरनि थियूं, ऐं वोल्टेज बि तमामु घटि हुजण करे शहरी ऐं शहरनि जो कारोबार पिणु मुतासिर थियल आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त शहरी इन मामले में सख़्तु परेशान आहिनि। शहरनि पीडी डाड़काणू, सेफ्को, चीफ सखर ऐं एसी सखर समेत आला हुकाम खे जल्द नोटिस वठी रहियल कमु जल्द कराए ॾियण जी अपील कई ऐं ठेकेदार ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणण जो मुतालबो पिणु कयो आहे। जी